नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त जसकम पारां समाजी बुराइन खिलाफ़ रैली कढी एहतजाज कयो वियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे पीर जे ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नवीद अली पंहिंजी रिपोर्ट में। जी त पीर जे ॻोठ में जसकम पारां किराए में इज़ाफ़ो, मंशियात जो सरियाम वेकिरो, आंकड़ा पाची, सिविल हॉस्पिटल में दवाउनि जी खोट, वापडा जे नाजाइज़नि गैस जी हथरादू, लोड शेडिंग ऐं केतिरनि ई बहराननि ख़िलाफ़ किंगरी नाके खां मोहबली चौक ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो जेकर ईंदड़ हफ़्ते ताईं इन्हनि मसइलनि ते गौर करे इन मसइलनि खे हल नथो कयो वञे त जेको एहतजाज जो दाइरो आहे उहो वधायो वेंदो, जंहिंजी अॻुवाणी जसकम सीनियर वाइस चेयरमैन अमजद खान मैसर, फरमान मैसर ऐं ॿिया अॻुवान करे रहिया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।